प्रियालो शहर में हद दख़लिन जो आज़ार वधी वियो। शहर जे थाणा चौक खां सुज़ुकी स्टैंड, दरगाह महलो, शाही बाज़ार, मेन चौक समेत पूरे शहर में दुकानदारनि ऐं बाअसर माण्हुनि पंहिंजे घरनि ऐं दुकानदारनि पंहिंजी दुकाननि अॻियां बिना जवाज़ ऐं गैर क़ानूनी तौर ते दुकाननि आॾो 4 खां 6 फुटनि ताईं संदल ऐं सीमेंट जा दुकान ठहिराए रस्तनि ऐं घटियुनि ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि। जंहिं सबबि शहर मां वॾी गाॾी गुज़रण त परे पर मोटरसाइकिल ऐं पैदल वेंदड़ माण्हू बि सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। जॾहिं त शहर वधी वियल हद दख़लिन बावजूदि टाउन चेयरमैन तोड़े टाउन इंतिज़ामिया अघोरनि निंड सुतल आहे। इन सिलसिले में शहरी अब्दुल समी लाखो, अंजुमन ताजरान जे सदर लाल रहमतुल्ला शेख ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो, शहर में हद दख़लिन तोड़े शहर में सफ़ाई सुथराई लाइ केतिरा ई भेरा टाउन इंतिज़ामिया तोड़े DC खैरपुर AC किंगरी खे लिखत में दरख़्वास्तूं ॾियण जे बावजूदि हिन वक़्त ताईं शहर मां हद दख़लिन जे आड़ में थियल कब्ज़ा ख़त्म न कराया विया आहिनि, जंहिं जो सबबि कब्ज़ा कंदड़नि ते 62 माण्हुनि जी पुठिभराईअ सबबि इंतिज़ामिया संदनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए बेवस बणियल आहे। उन्हनि आला अख़्तियारनि खां घुर कंदे मुतालबो कयो आहे त शहर मां हद दख़लियूं ख़त्म कराए शहर जी सूंहं बहाल कराई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।